पखो शहर जो मंज़ूर थियल तरक़ियाती कम ठेकेदार अध में छॾे मशीनरी खणी फरार थी वियो। शहरनि में ताव पखिड़िजी वियो। उन ॾिस में शहर जे ड्रेनेज सिस्टम ऐं घेटनि में सीसी ब्लॉक जी मंज़ूर थियल लखे रुपयनि जी मालियत जी स्कीम में ठेकेदार सिर्फ़ शहर जे गंदे पाणी जे नेकाल जो सिर्फ़ मेन नालो ठाहे राति जे पहर में आंदल मशीनरी ऐं मटीरियल खणी फरार थी वियो आहे। उन करे शहर जे केतिरनि मोहल्लनि जो ड्रेनेज सिस्टम ऐं सीसी ब्लॉक रुकिजी वियो। ठेकेदार जी अहिड़े कलवट ते शहरनि में परेशानी ताव पखिड़ियल आहे। उन हवाले सां शहरनि राणो भाई दाहींदे चयो त असांजो शहर गुज़िरियल केतिरे अरसे खां नज़रअंदाज थियल हो। एहतजाजनि ऐं दाहिण बाद ई शहर में ड्रेनेज ऐं सीसी ब्लॉक जी स्कीम मंज़ूर थी हुई, जंहिंखे बि ठेकेदार पूरो करण बजाए अधी स्कीम छॾे फरार थी वियो आहे। ठेकेदार जे अहिड़े गाइब थियण में चूंडियल नुमाइंदनि जी ग़फ़लत आहे जो हू स्कीम जा लखे रुपया खणी भॼी वियो आहे। तरक़ियाती कमनि जो ठीको मनपसंद माण्हुनि हवाले करण मां ज़ाहिर थिए थो त इंतिज़ामिया ऐं सरकारी कामोरा बि उन सां भाॻे भाईवार आहिनि जो कॾहिं बि तरक़ियाती कम जो जाइज़ो नाहे वरितो वियो। ठेकेदार खे ख़ुदि मुख़्तियार छॾियो वियो, जेको हलंदड़ स्कीम दौरान राति जे पेट में मशीनरी ऐं मटीरियल खणी फरार थी वियो आहे। आख़िर में शहरनि डीसी कंबर खां मुतालबो कंदे चिता ॾिनो त जेकॾहिं शहर जो तरक़ियाती कम मुकमल न कयो वियो त असां ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मेयो।